नबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम ला यज़ालु मिन उम्मती ताइफ़तुन ज़ाहिरीन अलल हक़्क़ ला यज़ुर्रुहुम मन ख़ज़लहुम हत्ता याति अम्रुल्लाह सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबी सादिक़ुल अमीन। मुअज़्ज़िज़ उलमा किराम, अज़ीज़ दोस्तों एवं बुज़ुर्गों, अजकल तमाम असां पंहिंजे मुल्क में जिन हालात खां गुज़री रहिया आहियूं, उन्हनि जे मथां असांखे कुझु गौर ऐं फ़िक्र करणो आहे। तव्हां जेकर ॾिसंदा त पूरो आलम कुफ़र उन जूं तमाम मशीनरियूं पाकिस्तान की तरफ मुतवजह हैं। पूरे आलम इस्लाम में हिन वक़्त कुफर जो टारगेट पाकिस्तान है। इहो सोचणो आहे त छो। असल ॻाल्हि हीअ आहे त इस्लाम जो असल टक्कर ऐं मुक़ाबिलो ईसाईअ सां आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इज़ा हलक किसरा फला किसरा बादहू। किसरा तव्हांजे मुक़ाबले में ईंदो, पोइ वरी ख़त्म थींदो, वरी मुक़ाबले में कोन ईंदो। इन्न शैतान क़द यइसा अन यअबुदहुल मुशरिकून फ़ी जज़ीरतिल अरब। शिरक ऐं कुफ़र तव्हांजे मुक़ाबले में ईंदो, पर उहो शिकस्त खाईंदो। लेकिन अर्रूम ज़ातिल कुरून, रूम जो लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो, क़ुरान मजीद में सूरह रूम आहे। हिन वक़्त भी ईसाई जो मरकज़ रूम आहे। अर्रूम ज़ातिल कुरून, रूम जा कई दौर हूंदा। वल हर्ब बैनना व बैनहुम सिजाल, रूम ऐं असांजे विच में जंग शामी जे ॿिनि पलड़नि वांगुरु हूंदी। यनालून मिन्ना व ननालो मिनहुम, कॾहिं हुननि जो पासो ॻरो हूंदो, तव्हांजो हल्को हूंदो, कॾहिं तव्हांजो पासो ॻरो हूंदो, हुननि जो हल्को हूंदो। हत्ता युक़ातिलु आख़िरु हाज़िहिल उम्मत अल मसीह दज्जाल, इहा जंग तव्हांजी उन सां रहंदी। ईसाईयत इस्लाम खे मिटाइण जी पूरी कोशिशि कंदी। इहो चपकलश रहंदी। तव्हांजो ही उम्मत दज्जाल सां मुक़ाबिलो कंदी। उन वक़्तु तव्हांजो क़ाइद इमाम महदी हूंदो। आख़िरी ग़लबो ऐं फ़तह तव्हांजी थींदी। हाणे तव्हां हिन 1400 साल इस्लाम जी तारीख़ ते नज़र करियो। उहे मुल्क जेके इस्लाम जा गहवारा हुआ, अवां स्पेन खे ॾिसो, समरकंद, ताशकंद, बुखारा खे ॾिसो, तव्हां बगदाद खे ॾिसो, तव्हां मिस्र खे ॾिसो। इहे हमेशह इल्म जा मर्कज़ रहिया। लेकिन जॾहिं ईसाईयत जो ग़लबो इन्हनि इलाइक़नि ते थियो, अॼु तव्हांजे मुल्क जे अंदरि उते जा स्कॉलर ईंदा आहिनि, उते जा आलिम ईंदा आहिनि, उन्हनि जा कारी ईंदा आहिनि, वॾा गला फाड़े कंदा आहिनि, पर उन्हनि जी सूरत ऐं सीरत, न सूरत न सीरत, न खालो न ख़त। तुरा नाम महबूब गुफ़्तन ग़लत। क़ुरान पढ़ंदो त आसमान त तारा लाहींदो पियो, पर जेकॾहिं स्टेज ते लही हेठि लथो त ख़बर न पवंदी त मुस्लमान वञे पियो या ईसाई वञे पियो। न उन्हनि जी सूरत आहे पैगंबर वारी, न उनजो लिबास पैगंबर वारो आहे, न उनजो हलण चलण पैगंबर वारो आहे, फ़क़ति नाले जा मुस्लमान। लेकिन इन जे मुक़ाबले जे अंदरि इन बरे सग़ीर जे मथां अंग्रेज़ 150 साल हुकूमत कई। सिंध सुहारी जे मथां 100 साल हुकूमत कई। हिननि असांखे चैलेंज ॾिनो हो त स्पेन मां इबरत वठो, समरकंद, ताशकंद, बुखारा मां इबरत वठो, आज़रबाईजान, आर्मीनिया मां इबरत वठो। उहो वक़्तु वियो हलियो मुस्लिम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो। हाणे तव्हांखे सलीब जे अॻियां झुकणो पवंदो। लेकिन आफ़रीन हुजे हिन बरे सग़ीर जे उलमा खे, जिन उन वक़्त में अंग्रेज़ जी अख में अख मिलाए करे उन्हनि चयो त असांजा लाशनि जे मथां तव्हां गाॾियूं त हलाए सघो था, लेकिन इंशा अल्लाह
इस्लाम तव्हां मुल्क में मिटाए कौन सकता। नारे तकबीर, उलमाए हक, उलमाए देवबंद। चल बाबा, नतीजो ही निकतो। अवां ॾिठो हज़ार हा उलमा फांसियुनि ते चढ़िया, कारे पानी जूं सज़ाऊं कटियाऊं, माल्टा जी काल कोठियुनि खे हुननि रोशन कयो। हुननि जेको आहे सो अहमदनगर किले जे जेलनि जे अंदरि ख़ालिक ॾिना, जेको कराची जे सेंट्रल जेल जे अंदरि हुननि इस्लाम जी जेको आहे सो ज़िंदगी इस्लाम जे लाइ हुननि कोशिशि कई। लेकिन जॾहिं असां ॾिठोसीं 1857 जी जंग में मुस्लमान जी कुवत ख़तम थी वई, अंग्रेज़ पूरे मुल्क ते मुसलत थी वियो, त उन वक़्तु अंग्रेज़ अव्हांखे मालूम हुअणु घुरिजे इनक़िलाब तालीम सां ईंदो आहे। तव्हां जिन मुल्कनि जे अंदरि इनक़िलाब आया उहो इनक़िलाब स्कूलनि मां शुरू थिया। नौजवान नस्ल जेको आहे उन जे ज़हन खे जॾहिं तव्हां तयारु कंदा, 5-10 सालनि में जॾहिं उहो मैदान ते ईंदो इनक़िलाब उहो आणींदो। छो त पोड़नि खां कॾहिं इनक़िलाब कोन ईंदो आहे। पोड़नि जो खून जेको आहे उहो थधो हूंदो आहे, नौजवान जो खून गरम हूंदो आहे, इनक़िलाब उहे आणींदा आहिनि। हिननि तालीम जे ज़रिए असांजे ज़हन खे बदिलाइणु घुरियो ऐं उन में हू कामयाबु थिया। इन ज़हन, इन तालीम परवेज़ मुशर्रफ खे पैदा कयो। इन तालीम जेको आहे नियाज़ी खे पैदा कयो। तव्हांजा जेके हुकुमरान 70 साल जे अंदरि आया इहे सभु कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटी जा फारिग़ आहिनि, नाले जा मुस्लमान, इस्लाम सां हुननि जो को बि तालुक़ु कोन्हे। इन जे करे तालीम जो मुक़ाबिलो तालीम सां थींदो आहे। उन वक़्त जा जेके अहलुल्लाह हुआ उहे हिकिड़ी जाइ ते गॾिजी करे उन्हनि चयो त इस्लाम जी नज़रियाती सरहदात जी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी आहे त हाणे तालीम खे आम कयो वञे। चुनाच दारुल देवबंद जो बुनियादु रखियो वियो। 6 महीननि खां पोइ बाज़ारुल उलूम जो बुनियादु रखियो वियो। मदरसा आलिया कलकत्ते में क़ाइमु कयो वियो। मेरठ जे अंदरि मदरसो क़ाइमु कयो वियो। खॾे जे अंदरि मदरसो क़ाइमु कयो वियो। पूरे मुल्क जे अंदरि मदारसी ॼार फैलायो वियो। हाणे इन्हनि जे मुक़ाबले जे लाइ असांखे अवाम जी ज़रूरत हुई त असांजो अवाम में पाड़ू मज़बूत हुजनि। उन जे लाइ हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो दारुल देवबंद सां जेके मदरसा मुंसलिक हूंदा उन्हनि जी का बि ज़ाती बराबरी कोन हूंदी, उनजो को कारखानो कोन हूंदो, ज़मीनदारी कोन हूंदी, कंहिं हिकिड़े माण्हू जे चंदे सां मदरसो कोन हलाइबो। आम मुस्लमान जे चंदे सां मदरसनि खे हलायो वेंदो। जॾहिं आम मुस्लमान लाइ पोइ चंदे जे लाइ तव्हां वटि अचिणो पवंदो, पोइ अव्हां खां पैसा वठणा पवंदा, बच्चा बि तव्हांजा हूंदा, पैसा बि तव्हांजा हूंदा, असीं तव्हांजा ख़ादिम हूंदासीं। नतीजो ही निकितो अॼु पूरे बरे सगीर जे अंदरि हज़ार मदरसा आहिनि या कोन आहिनि। अॼु तव्हांजे हिन मुख़्तसिर आवाज़ ते हे हज़ार माण्हू हद नज़र ताईं जेके आहिनि मूंखे ॿुधायो इहा समूरी मदरसनि जी बरकत आहे। इन जे करे अॼु बरे सगीर जे अंदरि ख़ुसूसन पाकिस्तान जे अंदरि इस्लाम जी जेका ज़िंदगी आहे, इस्लाम जी कुवत आहे, इस्लाम जो जेको हुलियो आहे, सूरत ऐं सीरत आहे, दुनिया जे कंहिं मुल्क जे अंदरि कोन्हे। सऊदी अरब में कोन्हे, इराक में कोन्हे, शाम में कोन्हे, मिस्र में कोन्हे, उर्दू जे अंदरि कोन्हे। जेकॾहिं इस्लाम जी सूरत झलक तव्हांखे नज़र ईंदी त पाकिस्तान जे अंदरि नज़र ईंदी। इन जे करे हाणे हुननि जो ख़्यालु आहे मदारस खे टारगेट बनाइजे। असल टारगेट मदरसे जो आहे। इन जे करे तव्हांखे गौरी साहिब ॿुधायो त जेको हिननि जो प्रोग्राम आहे हुननि जो ख़्यालु आहे त हे मुला इहे कंट्रोल में कोन ईंदा, हे रुक जा चढ़ा आहिनि, न इहे टिरकाए सघिबा, न इनखे चॿाए सघो। इन जे लाइ ज़रूरी आहे त मसाजिद ऐं मदारस खां हिननि खे बेतालुक कयो वञे। हिन वक़्तु जेका जंग हले पई उहा इहा जंग तव्हांजे मुल्क जे अंदरि आख़िरी मराहिल जे अंदरि गुज़री चुकी आहे। असीं दुनिया खे ॿुधाइणु घुरूं था त असांजे तालीम जे अंदरि जेका असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे उन में उहा जान आहे जेका तव्हांजी तालीम जे अंदरि कोन्हे। तव्हां जेकॾहिं बरे सगीर जी तारीख़ खे ॾिसंदा त हर ज़माने जे अंदरि जेका तव्हांजी सियासी क़यादत आहे, जॾहिं वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि, वॾा इनक़िलाब आया आहिनि त उन्हनि जी क़यादत हमेशह उलमा कई आहे।
अज तव्हां ॾिसो तय्यब उर्दगान चवे थो त पाकिस्तान जा असीं ख़ादम आहियूं, पाकिस्तान जा असीं ग़ुलाम आहियूं। खिलाफ़त की तहरीक के अंदर हुननि असांजी मारुनि भेनरुनि असांखे पंहिंजी चूड़ियूं ॾिनियूं हुयूं, पंहिंजा ज़ेवर ॾिना हुआ। असां इहो थोरो कॾहिं नथा लाहे सघूं। ऐं तव्हां खां पुछां थो त इहा खिलाफ़त तहरीक कंहिं हलाई हुई? कांग्रेस हलाई हुई, मुस्लिम लीग हलाई हुई, या कंहिं ॿी पार्टी हलाई हुई? इहा तहरीक हलाइण वारा उलमा हुआ। 6 महीननि ताईं दारूं देवबंद बंदि करे पूरे मुल्क मां चंदो करे खिलाफ़त तुर्की जी तरफ़ रवाना कयो विया। मौलाना अब्दुल हक रब्बानी चंदे करण में हो, ये सभु असांजा उलमा उनमें हुआ। इहे शागिर्द हुआ उन ज़माने जा। जेकॾहिं तव्हां बड़े सग़ीर की आज़ादी जी जंग के अंदर ॾिसंदा त तव्हां ॾिसंदा 1857 जी जंग आज़ादी जेका मुल्क की आज़ादी जो बुनियादी पत्थर रखियो वियो, उनजी क़यादत जेकॾहिं करण वारो हो त हुज्जतुल इस्लाम मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हो। जेकर तव्हां ॾिसंदा बड़े सग़ीर जी आज़ादी जे लाइ महिनत करण वारो जेकर को शख़्स हो त रेशमी रुमाल तहरीक जो क़ाइद ऐं अॻवान हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह हो। उन खां पोइ हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह हो। जॾहिं तव्हांजो पाकिस्तान थियो त क़ौमी इतिहाद बणियो भुटे मलूम जे ख़िलाफ़, त उनजी 9 जमातुनि जी क़यादत मौलाना मुफ्ती महमूद जे हथ में हुई। अॼु जॾहिं हिन मुल्क के अंदर 11 जमातुनि जो इतिहाद बणियो त उन्हनि जो क़ाइद ऐं उनजो अमीर मौलाना फज़लुर रहमान आहे। दुनिया जे अॻियां साबित थियो त जेकॾहिं जान ऐं क़ुवत आहे त इस्लामी तालीम जे अंदरि आहे, तव्हांजी तालीम में कुझु बि कोन्हे। हमेशह असीं तव्हांजी क़यादत कई आहे। इन जे करे हिन वक़्तु तव्हां इन्हनि जी जंग जेका असांजी आहे आख़िरी मरहलनि में गुज़री चुकी आहे। अव्हां ते ऐं ख़ुदा जो रहम अल्लाह जल शानहू हर ज़माने जे अंदरि उलमा खे उहा क़यादत ॾिनी आहे जेका पंहिंजे वक़्त के तमामु इंसान जे मथां हावी हूंदी आहे। जेका हिन वक़्तु मौलाना फज़लुर रहमान तव्हांजे मुंहुं पाकिस्तान जे अंदरि उन्हनि जे पाए जो को बि सियासतदान कोन्हे। इन करे हिन वक़्तु तव्हांजी क़ुवत खे ख़तमु करण जी कोशिशि कनि पिया। तव्हां जेको मिलियन मार्च कयो, दुनिया चयो वापसि अची विया, नाकाम थी विया, ही थी वियो, हू थी वियो। न, अॼु दुनिया तस्लीम करे थी त जेकॾहिं दुनिया में पुरअमन क़ौम आहे त इहो मदा उलमा आहिनि। अॼु दुनिया तस्लीम करे थी त पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं स्टेट पावर आहे त उहो फ़क़ति जमीयत उलमा इस्लाम वटि आहे। इहो फ़ाइदो थियो। इन जे करे हिननि खे इहो ख़्यालु हो त ज़रदारी साहिबु इतिहाद जो सदर थींदो, या जेको आहे नवाज़ शरीफ़ साहिबु थींदो, या उनजी पार्टी जो को थींदो। जॾहिं मौलाना फज़लुर रहमान खे सदर मुंतख़ब कयो वियो त हिननि जे घरनि जे अंदरि मातम हो। इन जे करे मुंहिंजा दोस्तो, मज़हबी तौर ते, सियासी तौर ते, इक़्तिसादी तौर ते तव्हांजो मुल्क तबाह बर्बाद आहे। इन करे हीउ दौरु आहे मुस्लमानो सुजाग थियो जेको कराची जो मिलियन मार्च हो। 18 मार्च ते असां 18 अक्टूबर ते इंशाअल्लाह कराची में इन खां ॿीं ते शरीक थी करे पंहिंजे क़ाइद जो गाटो जेको बुलंद कंदासीं, जमीयत उलमा इस्लाम जे झंडे खे मथे कंदासीं। अल्लाह मूंखे अव्हां खे तौफ़ीक़ ॾे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह, हे हुआ जमीयत उलमा इस्लाम ज़िला टंडो मोहम्मद खान जा रहनुमा जनाब साईं ग़ुलाम मोहम्मद सुमरो साहिब जिन। वक्त चूंकि काफ़ी गुज़री चुको आहे ऐं मरकज़ी सोशल मीडिया सेल जे चीफ जनाब समी सवाती साहब ऐं संदसि टीम जो तहे दिल सां शुक्रिया अदा थो करियां पंहिंजी जमात जे तरफ़ां, जिन वॾो सफ़र करे असांजे हिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। ऐं इंतिहाई मज़र सां जो वक़्तु इंतिहाई कलील आहे ऐं क़ाइदीन खे असां वधीक तकलीफ़ नथा ॾेई सघूं। इन करे समी सवाती खां असां मज़रत करियूं था। बिला तख़ीर ऐं दावत ख़िताब ॾियां जामिया दारुल फ़यूद अल क़ासिमिया जे मोहतमिम सरपरस्त आला जमीयत